वफ़ाक़ी हुकूमत जो IMF इक़्तिसादी जाइज़ा मिशन जे आमद खां पहिरीं तवानाई वारे शोबे में अहम सुधारनि जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि टारगेटेड सब्सिडी, बिजली चोरी जी रोकथाम ऐं 3 माही टैरिफ एडजस्टमेंट कई वेंदी। IMF खां टैरिफ डिफरेंशियल सब्सिडी जो नओं निज़ाम मुतारिफ़ कराइण जी मंज़ूरी वरिती वेंदी। बजट में मुख़्तस गैस ऐं बिजली सब्सिडी खे घटि आमदनी वारनि वाहिपेदारनि ताईं महदूद कयो वेंदो। कराची में ट्रैफिक हादसनि ते गुण जमायती कॉन्फ्रेंस हादसनि खे सियासी रंग न ॾियण जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो। मुल्क में सभ खां वधीक हेवी ट्रैफिक कराची में हूंदी आहे। चैलेंजिस आहिनि पर हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त हिकु बि हादसो न थिए। गॾिजाणी में इतफ़ाक़ थियो आहे त हादसनि ते सियासी बयानबाज़ी न थींदी, उन जो फ़ाइदो टी क़ुवत वठी सघे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर जी कराची में APC बाद अख़बारनि सां गॾु न्यूज़ कॉन्फ्रेंस MQM जे फारूक सत्तार चयो आहे त हीउ मसइलो सियासी न पर इंसानी आहे। हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल करणु घुरिजे। पहिरीं एक्शन वरितो वञे हा त एॾो नुक़सानु न थिए, हा हादसे जे पोतनि लाइ मुआवज़े जो ऐलान थियणु घुरिजे। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो सूबे जे तालीमी बोर्ड जी कारकर्दगी ते अदम इत्मीनान जो इज़हार। समूरनि तालीमी बोर्ड में माली ज़ाब्तगनि ऐं मार्कूं ॾियण जे तरीक़ेकार समेत माली ख़र्च जे स्पेशल ऑडिट कराइण जो हुकुम। DG ऑडिट खे साल 2022 खां 2024 ताईं जी ऑडिट रिपोर्ट 4 महीननि में पेश करण जी हिदायत। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार अहमद खोड़े चयो आहे तालीमी बोर्ड जो मयार इहो बणिजी वियो आहे जो इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि। बोर्ड में पैसा ॾियो ऐं मार्कूं वठो। जेकॾहिं पैसा वठी मार्कूं ॾिनियूं वेंदियूं त पोइ ॿार एंट्री टेस्ट में फेल ई थींदा। सिंध हुकूमत तालीमी बोर्ड खे इम्तिहानी फीस की मद में सालियानो 12 अरब रुपया ॾेई रही आहे, पर तालीमी बोर्ड जे नतीजनि में हेराफेरी सबबि तालीमी मयार सवालिया निशान बणिजी वियो आहे। कराची में अगवा बाद दोस्त हथां क़त्ल थियल नौजवान मुस्तफ़ा आमिर जे केस में गिरफ़्तार जवाबदार अरमग़ान 5 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। उन खां अॻु सिंध हाई कोर्ट ट्रायल कोर्ट जो जुडिशियल रिमांड जो फ़ैसिलो कलअदम करार ॾींदे जवाबदार खे ATC में पेश करण जो हुकुम ॾिनो। ट्रायल कोर्ट में पहिरियां पुलिस रिमांड ॾिनो पियो ऐं शाम 7 वॻे जेल कस्टडी थी। जांच ऑफिसर पुलिस कस्टडी रिमांड ते वाइटो हणी उन खे जेल कस्टडी कयो वियो आहे। पुलिस जो लफ़्ज़ अञा ताईं बि लिखियल नज़र अची रहियो आहे। वाइटो दुरुस्त नमूने न लॻायो वियो आहे। जस्टिस ज़फ़र राजपूत जा रिमार्क। डॉक्टर आकाश अंसारी के कत्ल केस में गिरफ्तार संदसि निपायल पुट विशाल लतीफ़ 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। भिटाई नगर पुलिस जवाबदार विशाल लतीफ़ के दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार जी जिस्मानी रिमांड लाइ पुलिस की दरख़्वास्त मंजूर कई।